अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है खुश हूँ तो ठीक ठाक हूँ। तो जिंदो ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जी साथ रहंदो रहे, लाट ॿरंदी रहे। अॼु जिंदो ड्रामे तव्हां बारे में ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हां सां दोस्तों। तो जिंदो ड्रामो हिकु बहितरीनु ड्रामो आहे ऐं हू तमामु जल्द रिकॉर्डिंग थियण वञी रहियो आहे दोस्तों। जीअं त फरज़ंद मलिक खजू जी पर्सनल आइडिया आहे ऐं हुन तां कुझु अपडेट असांखे ख़बर पवंदियूं आहिनि ऐं असां चवंदा आहियूं त तव्हां जहिड़नि दोस्तनि भाइरनि सां शेयर करे छॾियूं त हीउ ड्रामो कॾहिं अचिणो आहे ऐं हिन जी रिकॉर्डिंग कॾहिं थियणी आहे। ये दोस्तों ताज़ो इन वीडियो में वीडियो मुकम्मल ॾिसजो दोस्तों। इन वीडियो में तव्हांखे मुकम्मल ॼाण ॾींदासीं दोस्तों। त जिंदो ड्रामो जेको हिकु केटीएन जो ड्रामो आहे ऐं जेको पत्थर दुनिया जे टक्कर जो ड्रामो थींदो दोस्तों, हिकु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 10 सितंबर ते हिन जी रिकॉर्डिंग जेको शुरू थियण वारी आहे दोस्तों। ऐं बहितरीनु कास्ट सां गॾु हीउ ड्रामो रिकॉर्ड थी रहियो आहे। 10 सितंबर खां हिन जी रिकॉर्डिंग शुरू हूंदी दोस्तों। ऐं फरज़ंद मलिक खजूअ खे जेको त नूर ज़हूर जो ड्रामो केटीएन जे लाइ मिलियो आहे दोस्तों। ऐं फरज़ंद मलिक खजू जो चवणु आहे त हिन ड्रामे खे एतिरो त बहितरीनु अंदाज़ सां करिणो आहे, फुल एक्शन करिणो आहे जीअं जेका ऑडियंस ॾिसी ऐं ख़ुशि थी वञे। ऐं हिन ड्रामे में जेको कास्ट हूंदी उहा बहितरु हूंदी। कास्ट जेका सिलेक्ट थींदी त तव्हांखे ॾसींदा रहंदासीं। तीअं त आज़म मेगल हिन ड्रामे में ज़रूरु हूंदो दोस्तों। ॿिया बि काफ़ी अदाकारा आहिनि, उम्मीद अली कलवड़ आहे, थी सघे थो असद कुरैशी बि हुजे ऐं काफ़ी एक्टर जेके हिन में ईंदा ड्रामे में। त हीउ ड्रामे खे 4 चंड लॻाईंदा दोस्तों। ऐं 10 सितंबर ते वरी बि न विसारींदा, इहो तव्हांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं त शूटिंग स्टार्ट थींदी दोस्तों। ऐं तमामु जल्द 10 सितंबर खां पोइ तमामु जल्द जेको महीने ॾेढ जे अंदर ई हिन ड्रामे जा टीज़र ऑन कया वेंदा ऐं हीउ ड्रामो ऑन थींदो केटीएन चैनल ते दोस्तों। जिंदो ड्रामे जो नालो आहे तमामु बहितरीनु ड्रामो, नूर ज़हूर साहब जो लिखियलु आहे, फरज़ंद मलिक खजू डायरेक्शन करे रहियो आहे ऐं तमामु बहितरीनु अंदाज़ सां हीउ ड्रामो केटीएन चैनल ते हलायो वेंदो दोस्तों। ऐं तव्हां ॾिसी ख़ुशि ज़रूरु थींदा। पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾिजो दोस्तों। त असां तव्हांखे वणंदासीं इजाज़त, वरी न्यू अपडेट खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदा रहंदासीं दोस्तों। जीअं मिलंदियूं न्यू अपडेटूं। ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।